ڪنڌڪوٽ लॻ गुज़िरियल ॾींहुं फसल जी भेल तां भया बिरादरी जे बिंदुनि में झेड़े दौरान मारिजी वियल मोहम्मद हनीफ़ भयो ऐं मुर्तज़ा भयो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि कारकुन कंधककोट कश्मोर इंडस हाईवे झूलेलाल वटि रोड बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि सिंध पंजाब सरहद बलोचिस्तान ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। मुज़ाहिरीन चयो त फसल जी भेल तां झेड़ो थियो, जंहिंमें 2 माण्हू क़तल थी विया आहिनि। पुलिस जो थाणो वेझो हुजण बावजूदि बि पुलिस जे वाक़े वारे हंधि न पहुती। हुननि वधीक चयो त मक़तूलनि जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में धरणो जारी रहंदो।